लबनान जे सदर मिशाल नईम ओन बैरूत धमाके में परॾेही हथनि जे मुलविस थियण जा इम्कान ज़ाहिर कंदे चयो आहे त धमाका बंदरगाह ते मीज़ाइल या बम सां कया विया, इहो हमिलो बि थी सघे थो। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि सदर मिशाल नईम ओन बंदरगाह में अमोनियम नाइट्रेट जे ज़ख़ीरे में ख़ौफ़नाक धमाके ते कंहिं बि आलमी इदारे खां जांच कराइण जे इम्कान खे रद्द कंदे चयो आहे त धमाकनि जा ॿ बुनियादी सबब थी सघनि था, या त इख़्तियारियुनि तरफ़ां कोताही कई वेई या परॾेही मुल्कनि खां हमिलो कयो वियो आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे लबनानी सदर इहो बि एतिराफ़ कयो त मुल्क जो मौजूदा निज़ाम मफ़लूज थी चुको आहे, जंहिं सबबि जल्द फ़ैसिला ऐं उन ते फ़ौरी अमल कराइण में परेशानी पेश अची रही आहे। इन लाइ असांजे पुराणे निज़ाम ते नज़रसानी थियणु घुरिजे। असांजी हुकूमत सिस्टम में इत्तफ़ाक़े राय सां गॾु कुझु मस्बत तब्दीलियूं आणे रही आहे। सदर मिशाल ऊन अवाम खां शफ़ाफ़ ऐं इंसाफ़ जो वादो कंदे चयो आहे त असां पंहिंजे निज़ाम खे बहितर करे रहिया आहियूं ऐं हिन निज़ाम मां पंहिंजे माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारींदासीं। इन धमाके ते आलमी जांच जो जवाज़ बरक़रार नथो रहे। परॾेही इदारनि खां जांच जी ज़िद सचाईअ खे कमज़ोर करण जी कोशिश हूंदी। वाज़ा रहे त अंगारे जे ॾींहुं बैरूत जी बंदरगाह ते अमोनियम नाइट्रेट जे ज़ख़ीरे में ख़ौफ़नाक धमाके जे नतीजे में 135 ॼणा मारिजी विया ऐं 5000 खां वधीक ज़ख़्मी ऐं सवें इमारतूं मुकमल तौर तबाह थी वियूं, जॾहिं त इन धमाके सबबि 3 लख माण्हू बेघर थी विया।